दसरा पूर्णिया में पर NCBSL में राष्ट्रीय सिंधी ॿोली विकास परिषद में एज डायरेक्टर तौर उन्हनि कमु कयो। उते जेके सिंधी क्लासिस हलनि था उन में हिननि कमु कयो। असांजी गुजरात जी जेका अकादमी आहे जंहिंजे तमामु सिंधी क्लास हलाया वेंदा आहिनि या स्कीम आहे उन में बि कमु कयो। त हींअर मां सॾु थो ॾियां श्री निर्मल गोपलानी जिन खे त तइलीम जे हवाले सां जेको आहे पंहिंजा वीचार या सुझाव या सुवाल पेश कंदा मुफ़्त। आसिफ साहब जी सिटू कि ईअं त तो में मुंहिंजो को कमु कोन्हे, ईअं त तो में मुंहिंजो को बि कमु कोन्हे, तॾहिं बि ॿुध हिकिड़ी ॻाल्हि चवां, भले तूं वॾी हाम हणंदो कर, भले तूं वॾी हाम हणंदो कर, पर निभाइजो पंहिंजी ॿोलीअ सां। ॿोली जेका आहे जॾहिं माउ जो दर्जो वठे थी त ॿाझार ॿई हिकु अमड़ ॿियो अलाह, हिकु ॾिनो साह ॿियो कयो इहे कयो साह सदके। अम्मा जेका हूंदी आहे न उहो चवण सां ई दिलि बि भरिजी वञे। माउ जो रिश्तो आहे ॿोलीअ सां बि। जॾहिं उन जदोजहद में असां हली रहिया आहियूं त पंहिंजी ॿोलीअ खे कीअं बचायूं, त इहे सुवाल उथणु लाज़मी आहिनि त हिन ॿोलीअ सां यानी हीअ नई पॉलिसीअ सां थींदो कीअं असांजो सुधारो। हीअ सुवाल इहे बि अचनि की अलॻि अलॻि स्कूलनि में पढ़ंदे पढ़ी कीअं सघिबो। ऐं सच इहो आहे त रस्ता कढणा हुजनि त निकिरंदा, रस्ता जेकॾहिं कढणा हुजनि त निकिरंदा, ऐं उन में असांखे नियत सुठी रखणी पवंदी। छो जो न सीरत भली न सूरत भली, सभु जेकॾहिं सची नियत आहे त उहा सभु खां भली। त जेकॾहिं असांजी नियत भली आहे न त पोइ रस्ता निकिरंदा वेंदा। सरकार त हिकिड़ो क़ाइदो घड़े करे ॾेई छॾियो कि मातृभाषा में 5 सालनि ताईं तव्हां तइलीम वठी सघो था। हाणे इहो आहे त जेका क्वेश्चन आहे न इहे थींदो कीअं, केरु मोकिलींदो सिंधी ॿार, इहे सभु सुवाल आहिनि। सच इहो आहे त जेकॾहिं 20 ॿार बि असां वटि आहिनि, 20 ॿार बि जेकॾहिं स्कूल जे प्रिंसिपल खे ऐं कॉपी टू BO ऐं कॉपी टू जेको एजुकेशन मिनिस्टर इहो जेकॾहिं करे ॾियनि त इहो असांजो फंडामेंटल राइट आहे कि 20 ॿार हुजनि न। ऐं जेकॾहिं उहे चाहिनि था त ॾिसो मां तव्हांखे चयो न नियत भली हूंदी त पोइ सभु भलो। जेकॾहिं असांखे पढ़णी आहे त पोइ रस्ता आहिनि, जेकॾहिं न पढ़णी आहे त पोइ साईं हाणे जेको कोई जेकॾहिं ॿुधे थो त ठीकु आहे, सम्झ पियो हुजे त हाणे मां छा कंदुमि हिते। त ईअं कीअं आहे हिसाबु कयो कि जेकॾहिं नियत आहे 20 ॼणा बि जेकॾहिं पाण वटि आहिनि, इहो भले हींअर जेका नई एजुकेशन पॉलिसी आहे न इहा न हुई तॾहिं बि इहो क़ाइदो हो। माइनॉरिटी जेका असां जेका लिंग्विस्टिक माइनॉरिटी में अचूं पिया त जेकॾहिं 20 ॿार या हुनजा माइट प्रिंसिपल खे जंहिं बि स्कूल में पढ़ंदो हुजे जेकॾहिं लिखी ॾियनि प्रिंसिपल खे कॉपी टू DO कनि कॉपी टू एजुकेशन मिनिस्टर, त पोइ इहो उन्हनि जो दर्द आहे। त उहे जेके आहिनि जेकॾहिं असांखे सरकारी रूप वठिणो आहे न, सरकारी नौकरियूं खपनि त पोइ इहो रस्तो वठिणो पवंदो। छो जो जेकॾहिं सरकार जेका अपॉइंट करे त उन्हनि खे जेकॾहिं डिमांड ईंदी, ॻाल्हि पाठ्य पुस्तकनि जी आई, डिमांड ई कोन्हे, छपजंदा कीअं, विकामजनि ई कोन था, त पोइ कीअं थींदो। ईअं ई साॻी ॻाल्हि आहे कि असांजी डिमांड केतिरी आहे। त 20 ॿार बि जिते हुजनि, उहो कहिड़ो बि स्कूल हुजे, जेकॾहिं सम्झो JVS में भेण असांजा विया उते 2000 ॿार आहिनि, उन मां जेकॾहिं कुझु ॿार 1000 सिंधी 2000 जेकॾहिं सिंधी ॿार आहिनि, उन मां जेकॾहिं उन्हनि जेकॾहिं लिखत में ॾिनो त सरकार जे मथे सूर थी वेंदो भई कंहिं बि नमूने हिते प्रोवाइड कयो टीचर्स। ऐं इहो कंडीशन बि हुते कोन्हे को त उहो ॿिए सब्जेक्ट पढ़ाइणु खपे। यस, उहा ॻाल्हि आहे कि B.Ed हुअणु खपे। जेकॾहिं सरकारी नमूने ॻाल्हायूं था असां त B.Ed हुअणु खपे, एज जेका आहे हुनजी, पर टीचिंग में त उहा एज बि अलाउड आहे, एज बि अलाउड आहे। या त PTC बि हुजे ऐं सिंधी विषय प्राइमरी सेक्शन में PTC यानी PTC हुजे त प्राइमरी सेक्शन में ऐं B.Ed हुजे त हाई स्कूल में। त हिते जेको आहे इहे क्वालिफिकेशन जेकॾहिं असांखे आहिनि त सरकार खे पोइ पंहिंजे नमूने उहा जॻहियूं कढणियूं पवंदियूं। सिंधी पढ़ाइण लाइ उहो जेको करिणो पवंदो। पर हाणे हिते जेका आहे न हिकिड़ी हलचल आहे, नियत भली रखी करे कुझु माइटनि खे अॻिराई करणी पवंदी त उहे लिखी ॾियनि
कंहिं नमूने हिकिड़ी हलचल हले जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ खे बचाइणो न साईं कुझु त करणी पवंदी जेके के त कष्ट वठणा पवंदा। ॿिए तरीक़ा इहे आहिनि त असां NGO ॾे निहारियूं था। हाणे ॾिसो NGO जी जेकॾहिं ॻाल्हि आहे त NGO त सरकार वांगुरु पे न करे सघंदो छाकाणि लिमिटेड फंड्स आहिनि त उते त पोइ जेको उन्हनि जी जेको आहे खीसो अलाउ कंदो या जेतिरी असांखे समाज में मदद मिली ओतिरो ई जेको करे सघिबो। त ॿ तरीक़ा आहिनि जेकॾहिं असां सोचूं था त सरकार टीचर्स खणे त जिते जिते असां रहूं था ऐं जिते जिते सिंधी ॿारनि जी घणाई आहे उहे सभु मां कंहिं न कंहिं माइट खे अॻिराई करे उन्हनि जेको ॿारनि खां ऐं उन्हनि जे वालिनि खां इहा सही वठी करे एप्लीकेशन ठाहिणी पवंदी त महिरबानी करे भई मां सिंधी आहियां इहो मुंहिंजो राइट आहे। नई एजुकेशन पॉलिसी ईअं चए थी त मातृभाषा में मूंखे जेको आहे तइलीम वठण जो अधिकार आहे त मुंहिंजे राइट जे अनुसार मुंहिंजे अधिकार जे अनुसार असां ही 20 ॼणा असां 25 ॼणा असां 50 ॼणा तव्हांखे वेनिती था कयूं त महिरबानी करे जल्द अज़ जल्द सिंधी पढ़ाइण जो बंदोबस्तु कयो। उहा कापी ॾियो। मां इहो चवंदुमि त जेकॾहिं छाकाणि त असां सभु हिते गॾु थिया आहियूं त DO खे कापी था ॾिनी जेका कापी प्रिंसिपल खे ॾियो DO खे ॾियो हिकु कापी सिंधी संगत खे ॾियो ज़रूरु मोकिलियो त उते जेको आहे न तव्हांजी जेका लिख पढ़ ऑन बिहाफ ऑफ यू मिनिस्ट्री ते जेको पहुचनि जेके हाई कोर्ट में या सुप्रीम कोर्ट ताईं केस लड़ी सघनि था त उहे असांजो इहो कमु बि ज़रूरु कंदा। त इहा कॉपी जेका आहे सिंधी संगत ते बि ऑनलाइन तव्हां मोकिलियो त जीअं उनजो फॉलोअप थी सघे। उन में हीअ सभु भाउर असांखे मदद कंदा जेके जेके वास्तेदार आहिनि इहे सभु। इहो सरकारी नमूनो थियो। उन में हेठां खां करे सघिजे थो प्राइमरीअ में त पोइ PTC थियल हुजे ॿार यानी हिकिड़ी ॻाल्हि इहा बि अथव। अच्छा हिन में तव्हांखे इहो क्वेश्चन ईंदो B.Ed त ॾाढो मुश्किल आहे मिलणु त न हींअर मुश्किल कोन अथव। B.Ed में एडमिशन वठणु हींअर मुश्किल कोन्हे को। हींअर प्राइवेट कॉलेजिस आहिनि ऐं हींअर त एडमिशन मिली थी वञे। PTC में बि एडमिशन मिली थी वञे ऐं हिते अहमदाबाद में PTC सिंधी मीडियम में बि पढ़ाई वेंदी हुई पर छाकाणि त ॿार नवां हींअर बंदि आहे। जेकॾहिं उहे बि चाहिनि न पढ़णु त पोइ उन्हनि खे इहो बंदोबस्तु करिणो पवंदो। को वक़्तु हुजे असांजा जेके प्रोफेसर हूंदा उहे सिंधीअ में पढ़ाईंदा हुआ त इहो सरकारी तरीक़ो आहे। इहो बेस्ट तरीक़ो आहे। इन सां इहो थींदो कि असांजा जेको आहे रोज़गार बि वधंदो। जेको इहो क्वेश्चन थो अचे न त भई रोज़गार सिंधी पढ़ण मां रोज़गार छा त हीअं त साम्हूं खां तव्हांखे माना एड ईंदी। अॼु थोरो टाइम अॻु में उर्दू तव्हां मीडियम जी एड ॿुधी हुई ॾिठी हुई। उहो छो थी छाकाणि त उर्दू स्कूल चालू आहिनि उर्दू मीडियम जा त सिंधी मीडियम जे लाइ असां घुर ई न कई आहे। ॾिसो जेसि ताईं ॿार रुनो कोन्हे न तेसि ताईं त माउ बि पंहिंजा कम पई कंदी आहे। त हिते आहे न इहो जेको कुझु न कुझु त तव्हांखे इहा असांजी नैतिक जवाबदारी आहे। जेकॾहिं सिंधियुनि लाइ सोचूं था सिंधियुनि जे रोज़गार लाइ सोचूं था त कुझु अहिड़ा अॻवान अचो अॻियां जेके सरकार खे बि स्कूलनि खे बि ऐं जेको आहे DO खे बि तव्हां इहो जेको आहे हिन नमूने अप्लाई कयो। पोइ कीअं जंग लड़णी आहे उते NGOs अची वेंदा। उते जेकॾहिं क़ाइदाकीय लड़ाई लड़णी पई न त पोइ सिंधी संगत खे असां वेनिती कंदासीं त असांखे वेंदी हथ में हथु ॾेई सॾ में सॾु ॾियो त जीअं असां इहे क़ाइदाकीय लड़ायूं बि लड़ूं। असांजा जेके अॻवान अथव न उन्हनि खे बि असांखे चवणो पवंदो भाई असांखे सिंधी पढ़णी अथव तव्हां कहिड़ी मदद कंदव त उन्हनि खे बि कापी ॾियो। त इहो सरकारी नमूनो थींदो ऐं इन करे पोइ उहो वक़्तु अची वेंदो जो 8 असांजे सिंधी माध्यम जा ग्रांटेड स्कूल हुआ। घणा ई प्राइमरी स्कूल आहे जंहिंजा तव्हां हिते सभु हिते टीचर्स बि आयो हिते जेके अॻियां त इहे सभु टीचर्स वापसि हिकिड़ी नई टई पैदा थींदी जिन खे इहो मौक़ो मिलंदो सरकारी सतह ते सरकारी नौकरी मिली वेंदी। ॿियो जेको तरीक़ो आहे कि सिंधी संगत जे तरफ़ां जीअं अहमदाबाद में भेण वछाणी जेका आहे उहा हिते पढ़ाईंदी आहे। जेको बड़ौदा में पिंकी जेका आहे ऑनलाइन जेके क्लासिस हलाईंदी आहे नवसारी जी जेका उहे आहिनि इहे जेके आहिनि त हिन नमूने NGOs आहिनि। हाणे हिते जेको आहे उते पंहिंजे नमूने जेको आहे हिन संस्था जे तरफ़ां उन्हनि खे बि इहा सहूलियतूं ॾिनी वेंदियूं जेके जेके पढ़णु चाहिनि था। सम्झो जेसि ताईं उहा बंदोबस्तु थिए तेसि ताईं जेकॾहिं तव्हां सिखणु चाहियो था सिंधी त ऑनलाइन क्लासिस त आहिनि ई जेको तव्हां ॾिठो। ॾाढी सुहिणी ॻाल्हि ऐं सुठी ॻाल्हि जेका थी आहे उहा आहे 2 ऐप आहिनि असांजूं लर्न सिंधी ऐप। तव्हां घर वेठे बि मोबाइल ते तव्हां डाउनलोड कयो लर्न सिंधी ऐप जेको आहे जेकॾहिं तव्हांखे सिखणी आहे त तव्हां सिंधी सिखी वेंदा ऐं हुन सां गॾु तव्हां ऑनलाइन क्लास बि जॉइन कंदा त तव्हांखे वधीक फ़ाइदो थींदो। उन खां पोइ तव्हांखे सिर्फ़ु ॻाल्हाइणु सिखणी आहे सिंधी त स्पीक सिंधी इन नमूने जेका सिंधी संगत जी ऐप आहे उहा बि जेके तव्हां डाउनलोड कंदा त सिंधीअ में कीअं ॻाल्हाइजे। जीअं चयूं न भई जेके घणनि खे न ईंदी आहे इंग्लिश मीडियम में पढ़ियल ॿारनि खे तकलीफ़ थींदी आहे इहा त जेकॾहिं उहे ॿार डाउनलोड कंदा इहा ऐप स्पीक सिंधी
त पोइ जेको आहे उहो सुहिणे नमूने उहो कीअं कबे उहो असां आशा चांद खे चवंदासीं त ऐप जेको आहे हुनजी लिंक वग़ैरह ऐं कहिड़े नमूने कयो उहो असां हुननि खे चऊं था या इहो हलंदे बि तव्हां अची करे चई छॾियो त मां ॿुधायां हा हिकु मिंट सर हिकिड़ो मिंट चए थो हलंदे हा चओ ठीकु आहे जीअं ऐं तव्हांखे ॾियूं था मौक़ो चङो सही सॼो मौक़ो त हीअ जेके आहिनि माना हीअ तरीक़ा आहिनि सॼो मौक़ो आहे इन खां पोइ हिकिड़ो जेको आहे ॿियो बि विच में हलचल हलाई हुई सिंधी संगत त NCBSL जी क्लास हलनि था उन में जेकॾहिं सिंधी लिपीअ में कोई पढ़ाए थो त उन्हनि जे लाइ इंसेंटिव्स आहिनि उन्हनि खे 5,000 रुपया न 500 रुपया पर माना ईअं असां कंसोलिडेट करे ठाहीसीं त उहा बि त हिते जेके क्लासिस जेके हलाइनि था न उन्हनि खे बि वेनिती आहे त सिंधी लिपीअ में हलाइण सां तव्हांखे NCBSL मां त मिलंदो ई पर एडिशनल तव्हांखे इंसेंटिव बि आहे पर हेड 500 रुपया जेको आहे उहा इंसेंटिव आहे 5 रुपया 10 12 त हूंदा आहिनि अहिड़े नमूने असां ॻणे करे हलूं पिया त इन जो बि फ़ाइदो वरितो वञे त ॾाढो सुठो हिन में हिकु ज़रूरु ॻाल्हि आहे लिपि हिकिड़ो अलॻि विषय आहे पर इहो ज़रूरु चाहींदुमि त असांजी जेका सिंधी लिपि आहे उन में तमामु घणो वॾो साहित्य जेको आहे लिखियलु आहे जेकॾहिं तव्हांखे सिस्टमेटिक नमूने उन जेको आहे साहित्य जो अभ्यास करिणो आहे सिंधीअ जो डीप में अभ्यास करिणो आहे त पोइ त तव्हांखे सिंधी लिपि सिखणी ई पवंदी जेको देवनागरी आहे उहो शॉर्टकट मेथड आहे त उन सां घटि में घटि तव्हां जेको सिंधी सिखनि था उनखे जेके हिंदी सिखियल आहिनि त उहे लिखी पवंदा जेकॾहिं ॻाल्हायो था त पोइ तव्हांखे अची वेंदी पर जेकॾहिं ॻूढ़ो अभ्यास करिणो आहे पंहिंजे सिंधी जो ऐं सिंधी साहित्य मालामाल थियल आहे उनजा जेके आहिनि तमामु शाह सचल सामीअ खे तव्हांखे पढ़णो आहे जेकॾहिं तव्हांखे बेवस बेकस खे उन्हनि खे सभिनी खे पढ़णो आहे आसिद खे पढ़णो आहे मोईअ खे पढ़णो आहे त तव्हांखे पोइ हीअ लिपि अचणी ई खपे छाजो जेकॾहिं इहे जेके आहिनि वधि में वधि साहित्य जेको उन में लिखियलु आहे इहो उहा ॿी ॻाल्हि आहे त घणा प्रयास थी रहिया आहिनि देवनागरी में घणो कुझु अची रहियो आहे त उहो हिकिड़ो अलॻि विषय आहे उन ते असां जेको न छेड़े करे पर इहो ज़रूरु चवंदुमि त तव्हांखे इहा ख़बर ज़रूरु हुजे ई आहे त कुझु इहे जेके स्कीम्स आहिनि उन्हनि जो लाभ वठंदे हिकु दफ़ो दिलि सां असां जेको आहे भले जिते बि रहंदा हुजूं पर दिलि सां इहो चाहियूं त असांजी ॿोली वधे हिते हिकिड़ो जेको क्वेश्चन आहे न रोज़गार जा बस पैदा करणु खपनि किथे आहिनि किथे अन्याय थियो आहे किथे पोस्टूं लैप्स थी वियूं आहिनि किथे पंहिंजा न पंहिंजा जेके आहिनि नड़िया आहिनि के पंहिंजनि भई तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि त पंहिंजो किथे न अची वञे हिन नमूने जूं ॻाल्हियूं आहिनि इहे सभु ॻाल्हियूं भुलिजी करे इहो कयूं त जेकॾहिं मुंहिंजो भाउ आहे न त केरु बि हुजे जेकॾहिं मूंखे प्रिय हुजे या न हुजे पर जेकॾहिं अॻिते वधंदो हुजे त उनखे असां डिस्टर्ब न कयूं इहा सभिनी जो नैतिक फर्ज़ु आहे इहो त रोज़गार जा वज पैदा थिए पर हाणे हिकु ॻाल्हि आहे कोई जेकॾहिं ईअं थो पुछे त भई मां सिंधी छो पढ़ां त ॿेड़ी माउ जी ॿोलीअ जे लाइ बि माउ जी ॿोली सिखण लाइ बि मूंखे बहानो खपे अरे इहो जी बहानो घटि आहे छा त इहा मुंहिंजे माउ जी ॿोली आहे जेकॾहिं मुंहिंजी सुञाणप मां सिंधी आहियां पर मूंखे सिंधी त ॻाल्हाइण ई नथी अचे मुंहिंजे ॿारनि खे बि सिंधी ॻाल्हाइण न ईंदी आहे त पोइ कहिड़ी सुञाणप तव्हांजी साईं ऐं जेकॾहिं ॿोली हली वई न छो जो आसिफ साहिबु इन करे चयो त ज़िंदा सां क़ौम ई रहंदी जंहिंजी ज़बान ज़िंदा पंहिंजी जे क़ौम ज़िंदा त सारो जहान ज़िंदा पंहिंजी जेकॾहिं क़ौम ज़िंदा रखणी आहे न त पंहिंजी ज़बान खे ज़िंदा रखिणो पवंदो ऐं उहा ज़बान कीअं ज़िंदा रहंदी असां बिल्कुलु विरोधी न आहियूं त अंग्रेजी में न ॻाल्हायो अंग्रेजी में न पढ़ायो तव्हां अंग्रेजी बि ॻाल्हायो हिंदी बि ॻाल्हायो गुजराती बि ॻाल्हायो पर जहिड़ी सिंधी त ॻाल्हायो कंहिं नमूने इहा बि असांजी भाषा आहे इहा बि असांजी सुञाणप आहे असांजे ॿारनि खे सभु ॿोलियूं अचणु खपनि ऐं जॾहिं इहो जेको आहे सर्वे थियल आहे त 5 साल ताईं ॿार सभई ॿोलियूं जेको आहे 5 ॿोलियूं जेको आहे सिखी सघंदो आहे त 5 में बि असांजी ॿोली नथी अचे सिंधी ॿोली जेका आहे उहा उन्हनि 5 ॿोलियुनि में बि नथी अचे जेकॾहिं असां फ्रेंच था सिखणु वञूं त उन सिंधीअ खे मां छा चवां जेकॾहिं उनखे सिंधी न ईंदी हुजे त ऐं ख़बर अथव असांजा वॾा जंहिं मुंहिंजे माउ मूंखे जनमु ॾिनो आहे असांजा वॾा जेके आहिनि पंहिंजो धरती छॾे आया धर्म ख़ातिर आया छो जो उन्हनि चयो त सभु कुझु छॾे तूं आहीं पंहिंजे वतन जे ख़ातिर लेकिन तो सां आंदी पंहिंजी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली अहिड़ी उन्हनि सभु कुझु छॾे ॾिनो पंहिंजे धर्म ऐं पंहिंजी ॿोलीअ ख़ातिर पोइ पंहिंजी सभ्यता खणी आया पंहिंजा संस्कार खणी आया पंहिंजा ॾिण वार खणी आया ऐं पंहिंजी ॿोली खणी आया त उहा सिखण लाइ हाणे असांखे बहानो खपे किथे न किथे इहो नैतिक फर्ज़ु त आहे त मुंहिंजी ॿोली मूंखे अचणु खपे ठीकु आहे मुंहिंजी ॿोलीअ मूंखे केतिरो रोज़गार ॾिनो हिन जे लाइ ॾाढो अलॻि विषय आहे ऐं हिकिड़ो वॾा सेमिनार थियणु खपनि त रोज़गार सां असां पंहिंजी ॿोलीअ खे कीअं जोड़ियूं पर
तॾहिं बि नैतिक फर्ज़ आहे त असांखे पंहिंजी ॿोली अचणु खपे ऐं हर सिंधीअ जो जेके हिते अॼु शामिल थिया आहिनि उनजी हिकु ई सुञाणप आहे जो पंहिंजी ॿोलीअ खे उहो प्यारु कंदा आहिनि, पंहिंजी ॿोलीअ लाइ उहो जेको टाइम कढी आया आहिनि न, त छो न इहो टाइम थोरो वधायूं, कंहिं न कंहिं नमूने पंहिंजी ॿोलीअ जो प्रचार कयूं, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयूं। त इहो ई चवंदे असांजो वलीराम कृष्णाणी जेको आहे बद वजूदारियुनि जे विच में सिंधी चवायूं चाह सां त असां जेको आहे भले किथे बि रहंदा हुजूं, कहिड़े बि हंधि रहंदा हुजूं, चाहे कहिड़ा बि वेस वॻा पायूं, पर असां फ़ख़ुर सां चऊं त असां सिंधी आहियूं, छो जो वेस वॻा कहिड़ा बि पायूं, देश नगर कहिड़ा बि वसायूं, कहिड़ी बि ॿोली ॻाल्हायूं, अंग्रेज़ी या हिंदी ॼाणूं, पोइ बि दिलि आहे सिंधी जानी, कोई बि दिलि आहे सिंधी जानी। जय झूलेलाल। Thank you.